अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मधे जी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मधे जी शहर अचे आकड़ा मौला में सुबह सवेर हथियारबंदनि जे टोले मोहम्मद सूमर हकड़ो जे घर में दाख़िल थी करे 4 भलोड़ मियूं काए विया। गरीबाबाद मौला में यासीन जॉय जे घर में हथियारबंदनि घर भातियुनि खे यरगमाल बणाए हिक भलोड़ में काए आसानी सां फरार थी विया। कोट गाइजा में हथियारबंदनि जे टोले मोहम्मद मलूक अबड़ो जे घर मां भलोड़ मियूं काए फरार। पुलिस मौक़िफ़ ॾियण खां इनकार कंदे फ़ोन बंदि करे छॾी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।